अस्सलामुअलैकुम ख़वातीन व हज़रात, तमाम सा मुखातिब तवाजो मेज़बान आऊँ अहमद खान जीत नाज़रीन जैसी मौजूद आहियूं लारकाने जे अंदर PTS रोड ते जिथे IBA जे तरफ़ां इंटर कैटेगरी जी टेस्ट कंडक्ट कई पई वञे। सो अचो त हितां जे नाज़रीन कैंडिडेट सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया जेको बेसब्री सां कैंडिडेट खे इंतज़ारु हुयो त इंटर कैटेगरी जी टेस्ट कॾहिं कंडक्ट कई वेंदी। सो अॼु ख़बर जो इंतिहा जूं जेके इंतज़ार जूं घड़ियूं हुयूं उहे ख़त्म थी चुकियूं आहिनि। सो अचो त हितां जे कैंडिडेट सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया त केतिरे टाइम खां वठी हो पंहिंजी इन जी प्रिपरेशन कंटिन्यू कंदा पिया अचनि ऐं कहिड़े अंदाज़ जे मुनफ़रिद अंदाज़ में उन्हनि जी टेस्ट थी आहे। सो अचो त ॻाल्हि ॿोल करे पुछूं अॼु टेस्ट या ST टेस्ट ही IBR वरती या मतलब मल्टीपल टेस्ट ही जीअं असां मतलब टेस्ट ही ॾिनीसीं त बाद में कोई भी जॉब अची सघे थी त असां मतलब उन में इंटरव्यू ॾींदासीं पोइ असां उहा टेस्ट कीअं गेट करे सघूं था। इहा ॾाढी सुठी टेस्ट थी, ईज़ी भी हुई ऐं असांजो एक्सपीरियंस मतलब वधियो। कंप्यूटर सब्जेक्ट हुयो, इंग्लिश हुयो, पाकिस्तान स्टडी, करंट अफेयर्स, त ॾाढी सुठी थी वई टेस्ट। इन खां पहिरियां कॾहिं टेस्ट ॾिनी आहे? न, मुंहिंजी पहिरियों दफ़ो इहा टेस्ट ही STS। छा पियो लॻे केतिरो स्कोर अची? इंशाल्लाह सुठो स्कोर अची वेंदो। टोटल MCQs केतिरा हुया? टोटल 100 हुया। IBA जी मैनेजमेंट जे हवाले सां छा चवणु चाहींदो? मैनेजमेंट कीअं हुई? उन्हनि जी मैनेजमेंट ॾाढी सुठी आहे ऐं उन्हनि जो जेको टेस्ट जो तरीक़ो आहे कढण जो उहो बि ॾाढो इलाही सुठो आहे। मतिलबु उहे न उन हिसाब सां कढंदा आहिनि, जीअं इंटरमीडिएट हुई त उन्हनि मतिलबु उन हिसाब सां कढी, एॾी ॾुखी न हुई, मतिलबु सुठी लेवल हुई उन्हनि जी। अच्छा, IBA जे हवाले सां तव्हांखे छा पियो लॻे, मेरिट जी लताड़ त न कंदा? जी मेरिट जी लताड़ कंदा? जी। तव्हांजो अंदाज़न लॻभॻि केतिरो स्कोर अची वेंदो? पासिंग मार्क्स छा आहे ऐं तव्हांजो छा आहे अंदाज़ो त केतिरो तव्हांजो स्कोर? पासिंग मार्क्स जेके आहिनि उहे 40 आहिनि। अलहमदिल्ला मूंखे लॻे थो त मां 40 खां अबो खणंदमि मार्क इंशाल्लाह। जी। अल्लाह पाक सां छा जी टेस्ट हुई? सर हीअ टेस्ट जी ख़बर ई कोन्हे, ॻाल्हि आहे कहिड़ी नौकिरी मिलंदी, न न जेका टेस्ट सिलेबस ई कोन्हे, का शइ कोन्हे, का ग्रेजुएशन कैटेगरी थी आहे, हाणे वरी इंटरमीडिएट जी आहे, का ख़बर ई कोन्हे अलाए कहिड़ी नौकिरी मिलंदी। कैंडिडेट खे ख़बर ई न आहे त टेस्ट अलाए कहिड़ी नौकिरी आफ्टर मिलंदी। टेस्ट ग्रेजुएट हिन खां क्वालिफाई खां बाद कहिड़ी मिलंदी का ख़बर का ख़बर ई कोन्हे का। अच्छा, छा चवणु चाहींदो? टेस्ट कीअं गुज़री? अलहमदिल्ला टेस्ट त ज़बरदस्त थी आहे। छा थो लॻे केतिरो स्कोर अची? केतिरो असांजो इंशाल्लाह 50+ ताईं स्कोर आहे। 50+ ताईं। अच्छा, कहिड़ो तव्हांजो फेवरेट कहिड़ो इज़ी में इज़ी पोर्शन कहिड़ो लॻो? इंग्लिश जो, मैथ जो? इंग्लिश पोर्शन ज़बरदस्त आहे, असांजो इंग्लिश पोर्शन ज़बरदस्त आहे। मैनेजमेंट जे हवाले सां छा चवणु चाहींदो? IBA जी मैनेजमेंट में ज़बरदस्त हुई, पर हिकिड़ी हुई न थोरो हिन दफ़े कोताही, पाणी सही नमूने कोन पिया प्रोवाइड करे सघनि। छा जी टेस्ट हुई? STS वारनि जी टेस्ट हुई, इंटरमीडिएट कैटेगरी जी। अच्छा, इन जॉब अगरि टेस्ट क्वालिफाई करे वेंदो त उन खां बाद जॉब कहिड़ी मिलंदी? हिन में मल्टी जॉब्स आहिनि, का हिकिड़ी जॉब न आहे। तव्हां कंहिं बि जॉब में अप्लाई करण जे लाइ क्वालिफाई थींदो जेकॾहिं हीअ टेस्ट तव्हां माना उन जॉब जे लाइ तव्हां आयल तॾहिं थींदो जॾहिं हीअ टेस्ट तव्हां क्वालिफाई कंदो। अच्छा, इहो वाज़े क्लियर न आहे त अगरि तव्हां क्वालिफाई करे था वञो तव्हांखे हीअ जॉब मिलंदी आहे? मिलंदी न, सिंध डिपार्टमेंट, सिंध हुकूमत जा जेके ई डिपार्टमेंट्स आहिनि न उन्हनि में अप्लाई करण जे लाइ माना जेको हीअ टेस्ट क्वालिफाई कंदो उहो आयल हूंदो। छा पियो लॻे मेरिट जी लताड़ त न कंदा? न न, इंशाल्लाह दुनिया उम्मीदुनि ते क़ाइमु आहे, अलाह साईं भलाई कंदो। टोटल केतिरा MCQs हुआ? 100 क्वेश्चन हुया। 100 में? हा, 100 में असां तव्हांखे छा पियो लॻे 100 में केतिरो अची वेंदो स्कोर? असां तक़रीबन मां 60% करे हुया सुठा। अच्छा। सही कयल। फेवरेट तव्हांजो कहिड़ो पोर्शन हुयो? इंग्लिश, मैथ, GK? इंग्लिश तमामु फेवरेट सब्जेक्ट आहे असांजो, पर हिननि जेको पैसेज वग़ैरह लिखियो हुयो ॼण थोरो अंडरस्टैंडिंग खां ॿाहिरि हुयो, ऐं बाक़ी GK तमामु सुठा थिया आहिनि। अच्छा, ॿियो हिन में टेस्ट में शेक्सपियर जी स्पेल, सो उहा त हिकिड़ी कॉमन बि आहे। अगरि शेक्सपियर जी स्पेल तव्हां ॿुधायो? पहिरियां तव्हां जर्नलिस्ट जी स्पेल ॿुधायो। मां तव्हांखे ॿुधायो त तव्हांजी न, पहिरियां तव्हां ॿुधायो। ठीकु आहे, JOURNALIST जर्नलिस्ट, ओके आहे? वरी ॿुधायो। इहो वधीक नाज़रीन असांखे ॿुधाईंदा। हाणे तव्हां छा था पुछो? शेक्सपियर मूंखे नथी अचे। अॼु टेस्ट हुई आहे? सर हिन जी इंटरमीडिएट कैटेगरी है। अच्छा, केतिरा MCQs हुया? 100 सवाल आहे। तव्हांखे छा थो लॻे 100 मां केतिरो तव्हांजो स्कोर अची वेंदो? असां चवंदा 50 खणंदा। अच्छा, छा पियो लॻे IBA मेरिट जी लताड़ त न कंदो? न न, मैनेजमेंट कीअं हुई? ॾाढी भली हुई। अच्छा, सभिनी मां फेवरेट तव्हांजो पोर्शन कहिड़ो हुयो? इंग्लिश, मैथ, इस्लामियात, GK? जनरल नॉलेज। जनरल नॉलेज। अच्छा, जनरल नॉलेज में हिकिड़ो कॉमन सुवाल आयो हुयो त पाकिस्तान जो गुल कहिड़ो आहे? पाकिस्तान जो क़ौमी गुल जास्मीन आहे। जी ऐं ॿियो शेक्सपियर जी स्पेल आहे त शेक्सपियर जी स्पेल कहिड़ी आहे? अगरि मुमकिन आहे त शेक्सपियर स्पेल ॿुधाईंदो? हा, SH AKES
ये यार अच्छा हिन IBA जी मैनेजमेंट मां केतिरो मुतफ़िक़ आहियो त मैनेजमेंट सही पिया हलाइनि या मैनेजमेंट सही न हुई, कैंडिडेट गर्मी में हुया, छा हुई मैनेजमेंट? सर पखा बिजली जो इंतज़ाम ॾाढो भलो, इलेक्ट्रिक Facility हुई अथव? फैसिलिटी ॾाढी भली अथव। मन मुतफ़िक़ मुतफ़िक़ आहियूं सर जी साहिब। चलो छा पियो लॻे केतिरो स्कोर अची वेंदो? बस ख़बर न आहे आयासीं असां जेको टेस्ट ॾिनी मिड़े लिका पातासीं जेको माना तव्हांखे का ख़बर न आहे त टेस्ट कीअं हुई, पोइ टेस्ट ॼण कीअं आयो हुतां? बस आयासीं बाबे ज़ोर कयो जेको आहे अच्छा हा हा पोइ उमेदु आहे त पास थी वेंदो? बस उम्मीद आई अलाह में हा मेरिट लाइ छा पियो लॻे त मेरिट जी लताड़ त न कंदी? हिते पैसनि ते सीटूं वग़ैरह उन्हनि ते भला उमेदु आसरो आहे तंहिंजे करे ईअं लिका पाया आहियो? बस ईअं ई करिणो पवंदो, बस इहो ई सिस्टम थो हले अॼु जेको आहे पैसे जे चकर में। माना फुल आसरो आहे न तव्हांखे ईअं मिली वेंदी? अलाह में उमेद आहे, बस फुल आसरो आहे। चलो अल्लाह न कंदो जो ॿिए कंहिंजी जेकी हक़ वारी सीट हुजे उहा ॿिए कंहिंखां खसी वञे। उन्हनि खे मिले त सही आहे। जीत नाज़रीन ही हुया कैंडिडेट जा तासुरात, असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करे पुछियोसीं टेस्ट जे अबाउट टेस्ट कीअं थी, कहिड़ा पोर्शन कीअं हुया। सो वधीक मिलंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु, नए इशू सां गॾु।